जय झूलेलाल। कंदकोट ओलंपिक 2022 त ख़बर असांजे रायपुर में आहे त पूज्य कंदकोट सिंधी पंचायत रायपुर जी युवा विंग टीम द्वारा पहली बार ओलंपिक 2022 जो आयोजन किया वियो। ओलंपिक में कैरम, चेस, बैडमिंटन, फुटबॉल, क्रिकेट, बास्केटबॉल जा गेम्स जो आयोजन 5 जून रविवार खां शुरू थियो। हिन ॾींहुं जूनियर क्रिकेट, फुटबॉल ऐं कैरम, चेस जे क्वार्टर फाइनल ऐं सेमीफाइनल जा मैच खेलिया विया ऐं लेडीज़ गर्ल्स क्रिकेट जो आयोजन कयो वियो, जंहिंमें दिशा चिमनानी वर्सेस डॉक्टर रश्मि तारानी जे विच में खेॾियो वियो ऐं दिशा जी टीम मां बेस्ट बॉलिंग गीता ऐं बेस्ट बैटिंग कशिश थारानीअ पंहिंजी टीम खे जितायो। अॻिले रविवार 12 जून जो जूनियर क्रिकेट जो फाइनल मैच हरे कृष्ण किंगरानी ऐं जूनियर फुटबॉल फाइनल मैच यश जोधवानीअ जीतियो। सीनियर चेस फाइनल मैच देव थौरानी, बास्केटबॉल फाइनल मैच निशिका थारानी जी टीम, बैडमिंटन में दिव्यांश पुत्र विशाल चिमनानी, कैरम में फाइनल दक्ष चिमनानीअ जीतियो। सीनियर कैरम में फाइनल मैच संदीप हवलानी, सीनियर चेस में महेश चिमनानी, सीनियर बैडमिंटन शंकर केसवानी, बास्केटबॉल अतुल किंगरानी टीम, फुटबॉल बहादुर आर्यजन जी टीम, क्रिकेट फाइनल मैच सुमित मेघानीअ जीतियो। जंहिंजो समापन समारोह 12 जून रविवार जो द्रोणाचार्य स्कूल में आर्य स्पोर्ट्स वेला में आयोजित कयो वियो। हिन में सभिनीनि माण्हुनि जूनियर, सीनियर, लेडीज़ गर्ल्स पार्टिसिपेट कयो ऐं सभई गेम जे सेमीफाइनल ऐं फाइनल मैच 12 जून रविवार जो संपन्न थिया। समापन समारोह में मुख्य अतिथि चैम्बर ऑफ कॉमर्स जा अध्यक्ष श्री अमर परवानी जन जो स्वागत कयो वियो ऐं विशेष अतिथि श्री बहादुर आर्यजन जो भी स्वागत कयो वियो ऐं उन्हनि द्वारा सभिनी विजेता ऐं उपविजेता खिलाड़ियुनि खे पुरस्कार वितरण कयो वियो। हिन आयोजन खे युवा विंग द्वारा आयोजित कयो वियो, जंहिंमें भीषम किंगरानी, पवन चिमनानी, अजीत जोधवानी, जगदीश हबलानी, संदीप थौरानी, नरेंद्र दासवानी, विक्रम तलरेजा, नीरज मोटवानी, जवाहर थौरानी, जयपाल हबलानी, वासुदेव थौरानी, संदीप किंगरानी, करण नवलानी ऐं अन्य युवाउनि जे सहयोग सां इहो आयोजन वॾो ई शानदार ऐं सफल रहियो। त रायपुर जी हिन ख़बर खे लाइक कयो, शेयर कयो, असांजे चैनल सां जुड़ियल हुजो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।